डीआई खान में सिक्योरिटी फोर्सेस से काफिले ते आपघाती हमलो ब जवान शहीद थी पिया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस से काफिले भरिसां एक दहशतगर्द पाण खे धमाके सां उड़ाए छॾियो। आपघाती हमले में नायब सूबेदार यासिर शकील ऐं सिपाही ताहिर नबीद शहीद थी विया। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी जी लानत ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। असांजे बहादुर सिपाहियुनि जूं अहिड़ियूं कुर्बानियूं असांजे इरादनि खे वधीक सगारो कनि थियूं। बुज़दिलाणे हमले जी ज़िम्मेवारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वेंदो। सिंध जे वॾे वज़ीर आबियाने जे अगनि ते नज़रसानी लाइ आबपाशी खाते जी सूबाई वज़ीर खां सिफ़ारिशूं तलब करे वरितियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। जड़ जे पाणी खे इस्तेमालु करण बाबति कानून जोड़ण जो फ़ैसिलो। रिथा लाइ लीगल फ्रेमवर्क जोड़ण ख़ातिर कंसल्टेंट हायर कयो वेंदो। मुराद अली शाह ज़राइत खाते खां कारपोरेट फार्मिंग मुतारिफ़ कराइण लाइ तजवीज़ूं घुरी वरितियूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त हू चाहे थो त ज़रई शोबे में दोस्त मुल्कनि जी टेक्नोलॉजी मां फ़ाइदो खणी तरक़ी ॾियारी वञे। जेसीं ताईं फ़सुल जी पैदावार में वाध न थींदी तेसीं ताईं हारी मज़बूत न थींदो ऐं नई मैशत मुस्तहकम थींदी। अली अमीन गंडापुर ॿाहिरि डायलॉग खणे थो पर अकेलाई में वज़ीर आज़म खे मिनथूं करे थो। PPI पाण फैसल करीम कुंडी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त KP असेंबली जो स्पीकर टाइगर फोर्स जो मेंबर बणजण जी कोशिश न करे। स्पीकर खे गुज़ारिश आहे त मख़सूस सीटनि ते चूंडियल मेंबरनि खे हलफ़ खणाए। KP खां सवाइ समूरे सूबाई असेंबली में हलबरदारी थी चुकी आहे। सेनेट इलेक्शन में PP जा उम्मीदवार अक्सरियत सां कामयाब थींदा। सेनेट इलेक्शन खां पोइ हुकुम साज़ी जो अमल मुकमल थी वेंदो। वज़ीर आज़म पाण फारम 47 वारो आहे। साणस धांधलीअ बाबति छा ॻाल्हाईंदुसि। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त साइफ़र जे हवाले सां पंहिंजे बयान ते अॼु बि बीठल आहियूं। जेकॾहिं साइफ़र न हो त PTI बानी खे ग़लति सज़ा ॾिनी वई आहे। डोनाल्ड ट्रम्प जे बयान जी पाकिस्तानी सफ़ीर असद मजीद बि तस्दीक़ कई हुई। मुदाख़लत कई हुई या साज़िश पाकिस्तानी हुअण जे नाते क़बूल नाहे। पार्लियामेंट में ताहियात नाइले जो मुद्दो 5 साल वधाइण खिलाफ़ दरख़्वास्त रद्द। लाहौर हाई कोर्ट जे जज जस्टिस शाहिद बिलाल हसन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। ॿुधणी दौरान वफ़ाक़ी हुकूमत जे वकील दरख़्वास्त जी मुख़ालिफ़त कई। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु हो त ज़ाब्तनि मूजिब ताहियात नाइली वारे कानून में पार्लियामेंट मख़सूस मेंबरनि ज़रिए तरमीम नथी करे सघे। अदालत नाइले जो मुद्दो 5 साल मुक़ररु करण वारे कानून खे कलदम करार ॾिए। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां अमरीका जे काउंसल जनरल कॉनरेड रॉड्रिगेज़ ऐं USAID मिशन जे डायरेक्टर जी मुलाक़ात। USAID मिशन पारां सिंध में मदर चाइल्ड न्यूट्रिशन ते कमु करण जी ख़्वाहिश ज़ाहिर। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त USAID सिंध में तालीम जे शोबे में नयूं रिथाऊं शुरू करे। बोड़ सबबि स्कूलनि जी इमारतूं सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। हू चाहिनि था त USAID इमारतनि जी अॾावतनि में मदद करे। अमरीकी काउंसल जनरल वॾे वज़ीर खे ख़ातिरी कराई त USAID सिंध सरकार जी भरपूर मदद कंदी। बिजली जे वापेदारनि ते 967 अरब रुपयनि जो भार विझण जूं तयारियूं। बिजली जी विर्छ कंदड़ 6 कंपनियुनि ईंदड़ माली साल लाइ दरख़्वास्तूं नेपरा में जमा कराए छॾियूं। नेपरा दरख़्वास्तुनि ते ॿुधणी 2 अप्रैल ते थींदी। फातिमा फर्डो क़त्ल केस में जवाबदारनि खे 29 मार्च ते ॿीहर दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करण जो हुकुम। जवाबदार पीर असद शाह, फयाज़ शाह, हिना शाह, इम्तियाज़ मिराज़ी खे सख़्त सिक्योरिटी में ATC कोर्ट खैरपुर में पेश कयो वियो। अदालत फ़रियादी धुर जे न अचण करे केस जी ॿुधणी 29 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। खैरपुर में खाकी शाह पुल पर मीरवा केनाल मां औरत जो लाश इलाइक़े वासियुनि औरत जो लाश लुणंदो ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस पहुची लाश कढाए सिविल अस्पताल मुंतकिल कयो।
औरत जे लाश जी सुञाणप न थी सघी। नबीसर में मासूम बालिग जो पानी जी खॾ मां लाश हथ राम सिंह कॉलोनी में ॿिनि वञनि जो कांजी कोली पानी जी खॾ में ॿुॾी फोत थी वियो। छिनी जे काछे वारे इलाइक़े में 2 ॾींहनि खां गुम थियल नीगर जो शाख मां लाश हथ 5 वॾियुनि जो कफारछाणी जो ॻोल्हा बाद शाख में ॿुॾल हालत में लाश मिलियो। फोती नीगर जे पीउ मौजो पुट जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो। मलेर कैंट पेज स्कूल पेन हाई रूफ में टक्कर बजड़ा फोतन की सुञाण 50 वरियें जे मोहम्मद शफी 55 वरियें जे गुलाम शबीर तौर थी है। संदन लाश दिना अस्पताल मुंतकिल। शेख फिरकियो बरसा कणक से भरियल मस्ता गाड़ी कल्टी। एक मजदूर दबजी फोत। कोट इस्माइल मेराणी में हादसे में मजदूर आसम दबजी फोत थी पियो। बजड़ा जख्मी थी पिया।